वेलकम टू क्लासरूम। खुश आमदीद भली करे आया। हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश त स्टूडियो में रिकॉर्डिंग न थियण जे करे ॿ टे मोड असां इस्तेमालु करे ॾिठा ऐं उहे इस्तेमालु कयूं पिया तव्हां ताईं पहुचण लाइ। तंहिंजे करे तव्हांखे हे प्रोग्राम ॾिसंदे कंदे किथे न किथे को जंप महसूसु थींदो। जंप मतिलबु टपो ॾियणु कोन्हे, मतिलबु त कंहिंजे हिकिड़े जे सुवाल जे जवाब में बैकग्राउंड कुझु ॿियो हो, ॿिए जे सुवाल जे जवाब में बैकग्राउंड ॿियो हुयो, कॾहिं कमीज़ अछी हुई त कॾहिं कारी हुई। सो उन जो इन करे जो जीअं जीअं सुवाल ईंदा वञनि था सिंध टीवी वटां मां उहो रिकॉर्ड करे थो छॾियां ऐं पोइ उन्हनि खे मोकिलींदुसि ऐं उहो त एडिट करे इहो प्रोग्राम तव्हांखे पेश था कनि। तंहिंजे करे इन्हनि शयुनि जे लाइ माफ़ी जो तलबकार ऐं फ़क़ीर। वक़्तु बचायूं था, तंहिं करे पहिरियों सुवालु सिधो सुण। ॿुधो, अऊं बि ॿुधो। सुवालु आहे साईं मोहम्मद शरीफ़ अब्बासी साहब। मोहम्मद शरीफ़ अब्बासी साहब साईं जिन जेकी पुछो आहे सुवालु उहो तव्हां ॿुधो। उन खां पोइ फ़क़ीर पंहिंजे वितावर नंढड़ो जीतामड़ो वितावर कुझु अर्ज़ु कंदुसि। साईं मोहम्मद शरीफ़ अब्बासी साहब। मोहतरम अमर जलील साहब, तव्हांजो मूं प्रोग्राम सिलसिलेवार सिंध ऐं टीवी ते ॾिसंदो आहियां ऐं अव्हांजी जेका नॉलेज आहे तमामु वसी आहे ऐं इन जे करे मुंहिंजो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु आहे त आउं मोहम्मद शरीफ़ अब्बासी इस्लामाबाद खां तव्हांखे अर्ज़ु थो कयां त महिरबानी फ़रमाए शरीयत, मार्फत, हक़ीक़त, तरीक़त ऐं इहे जेके स्टेजिस आहिनि सिलसिलेवार महिरबानी करे मूंखे वज़ाहत सां मूंखे ॿुधाईंदा ऐं जीअं मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थिए ऐं तफ़सील ऐं स्टेजिस बाक़ाइदे सूफ़ियाने हिसाब सां मूंखे महिरबानी कंदा। अब्बासी साहब महिरबानी। फ़क़ीर is grateful to you. I do not know why. बस अंदर में इंट्यूशंस चई सघूं था त अवल त हे सुवाल तव्हांजो कंहिं आलिम ॾे वञणु घुरिजे। आलिम दीन, ईअं आलिम दीन बि उहो जेको उन्हनि माण्हुनि जी सोच खे सम्झी सघंदो हुजे जेके मज़हबनि में सख़्ती ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जंहिंसां उठाव करे नथा सघनि, डेविएट था कनि, पर पंहिंजो रिश्तो पंहिंजे मज़हब सां पंहिंजे अक़ीदे सां रखनि था। तंहिंजे करे इहो ई सबबु आहे। अल्टीमेटली उहे सलाइनि था पाण खे ऐं थी वञनि था सूफ़ी, ऐं सूफ़ी के इस्लाम में रुॻा कोन्हनि। सूफ़ी और मिस्टिक्स हिंदुनि में आहिनि, क्रिश्चियंस में आहिनि, यहूदियुनि में आहिनि। दुनिया जी हर क़ौम, हर अक़ीदे, हर मज़हब सां तालुक़ु रखण वारनि में सूफ़ी आहिनि जेके उन्हनि मज़हबनि ऐं अक़ीदनि में जेके सख़्तु शयूं आहिनि जिन सां उहे पंहिंजे सोच मुताबिक़ ठाव नथा करे सघनि पर उनखे छॾे बि नथा सघनि, उन जा इनकारी बि कोन था थी सघनि, उन्हनि सां रिश्तो बि रखणु चाहिनि था,
पर कुछ ॿियो पंहिंजी तरफ़ां उनखे इंटरप्रीट करणु चाहिनि था, जेॾां कयां परख तेॾां सॼण साम्हूं, यानी ही इज़ हियर, ही इज़ देयर, ही इज़ एवरीवेयर, उहो अलासीं। ऐं इहा थियरी जेका आहे या इहा सोच जेका आहे सर, उहा असां मुस्लमाननि वटि कोन्हे, इहा हिंदुनि वटि बि आहे, या यहूदियुनि वटि बि आहे, या क्रिश्चन्स वटि बि आहे, सभिनी वटि आहे। सो अर्ज़ो त इन क़िस्म जो सुवाल कंहिं आलिम दीन खां त पुछो आहे, ऐं पर somehow, टू बी वेरी ऑनेस्ट, साईं, त शरीयत, मार्फत, हक़ीक़त, तरीक़त, वहदतुल वजूद, वहदानियत, इन्हनि सभिनी शयुनि जे बारे में तव्हांखे मुकमल इल्मु आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो तमामु वॾो अरसो, ए चंक ऑफ टाइम इन स्टडी में लॻायो आहे। ऐं असां फ़क़ीर, असांखे कहिड़ी ख़बर, टू बी वेरी ऑनेस्ट, असांखे कहिड़ी ख़बर, असांखे रुॻो हिकिड़ी फ़क़ीरनि खे ख़बर आहे त गॉड इज़ हियर, गॉड इज़ देयर, गॉड इज़ एवरीवेयर। हू न हुजे हा त कुझु न हुजे हा, हू न हुजे हा त मां न हुजां हा, हू न हुजे हा तव्हां न हुजो हा, असां हिक ॿिए खे ॾिसी न सघूं हा, ॻाल्हाए न सघूं हा, असां फ़क़ीर एसि ताईं नंढड़ा आहियूं। तंहिंजे करे इहे तरीक़त, शरीयत, मार्फत, साईं वेदानियत, वहदतुल वजूद, हा वहदतुल वजूद बिल्कुलु फ़क़ीर खे सम्झ में ईंदो आहे त कंहिंजे इश्क में एॾो गुम थी वञिजे जो ख़बर ई कोन पए त हू को मूंखां अलॻि आहे या मां हुन खां अलॻि आहियां। वी बिकम वन, ऐं उहो हर हंधि नज़र अचे। नंढड़ो मिसाल आहे, आम आहे, हिकिड़ो ईअं खिलण जहिड़ो आहे। मजनू खे लैला एॾी वणंदी हुई जो उहो दौर बि हुनजी ज़िंदगी में आयो जेको असां हींअर बुलंद बांग ॿुधाईंदा आहियूं त ही इज़ हियर, ही इज़ देयर, ही इज़ एवरीवेयर। त जेॾां कयां परख तेॾां सॼण साम्हूं, हू जंहिं तरफ़ ॾिसंदो हुयो, जंहिं तरफ़ नज़र कंदो हुयो, हुनखे लैला नज़र ईंदी। And he had become one with ultimate one. So असां फ़क़ीरनि जी सूफ़ीज़म खे तव्हां आलिम माण्हू असां छा तव्हांजे अॻियां अर्ज़ु करे सघूं था, तव्हांखे सॼी ख़बर आहे, यू अंडरस्टैंड दैट। हा बाक़ी इहो आहे त जीअं दुनिया पॉलिटिकली एंड रिलीजियसली अलॻि अलॻि थी वई आहे, ईअं सूफ़ीज़म बि, छो सूफ़ीज़म जी का हिकु डेफिनेशन कोन्हे। अॼु ताईं फ़क़ीर खे का क्लियर कट डेफिनेशन, अहिड़ी डेफिनेशन जेके हिंदू मिस्टिक्स, मुस्लिम मिस्टिक्स, ज़ियोनिस्ट, यहूदी मिस्टिक्स, सूफ़ी, उनखे ऐं ॿिया सूफ़ी जेके दुनिया में अनेक आहिनि, उहे उनखे क़बूल कंदा हुजनि त हा बाबा इहा हिकिड़ी डेफिनेशन जेका आहे न, दिस इज़ एब्सोल्युटली वॉट इट इज़ सूफ़ीज़म। हाणे हुकुम इहो आहे, रिकॉर्डिंग जे मां ॻाल्हि थो कयां त 5-6 मिंटनि जा चंक्स रिकॉर्ड कयो ऐं मोकिलियो, छो जो व्हाट्सएप में ट्रांसमिट कंदे, फॉरवर्ड कंदे, जेकॾहिं 6-7-8 मिंटनि जो को वधीक रिकॉर्डिंग थी वञे, उहा रुकजी वञे थी, ऐं एडिटिंग में एडिटर्स खे तकलीफ़ थी थिए। तंहिंजे करे हे 6-6.5 मिंटनि ते इहो चंक हिते मां रोकियां थो, ऐं इन खां पोइ हिनखे रवानो करे मां तव्हां सां अॻिते ॻाल्हाईंदुसि। अवसी साहिबु सेकंड चंक, छो त जीअं मूं अर्ज़ु कयो 5-6 मिंट उहे ई हितां वञी सघनि था सिंध टीवी ऐं हुते उहो एडिटिंग रूम में हिनखे एडिट था कनि ऐं लिंक में लॻाए हिकिड़ो प्रोग्राम था ठाहिनि। सो साईं जेके
फ़क़ीर अलफ़ अलाहो ऐं उन खां पोइ ॿिए ताईं नथा वञनि। ॻाल्हि आहे उन्हनि जी। सम उहा कैटेगरी जेका आहे सा मिस्टिसिज्म जी बेसिक फंडामेंटल सोच आहे। छा आहे त बंदिशूं एॾियूं पयल आहिनि, एॾी घुट ऐं मूसट आहे, जो एकेडमिक डिस्कशन बि नथी थी सघे। इन गुड फेथ जेकॾहिं तव्हां कंहिं रिलीजन जे मसइले ते ॻाल्हाइण बि चाहियो त डपु फुराए थो वञे माण्हूअ खे। ॻाल्हाइण वारा घबराइजी था वञनि त बाबा का ख़बर कोन्हे त हिकदमि का के 3-4 माण्हू उथंदा ऐं FIR वञी कटाईंदा त फलाणे त बाबा हे गुस्ताखी कई हुई, पकड़ियोसीं हिनखे ब्लास्फेमी में। बाबा मुंहिंजा जेकॾहिं थाट खे अहिड़े नमूने अंदरि रोकबो त पोइ पैदा थींदा असुल ऐं निच सूफ़ी वताए फ़क़ीर जहिड़ा। I am not absolutely definite about the period that वतायो फ़क़ीर was alive, कंहिंजो पीरियड हुयो, पर मूंखे त लॻे थो त that was a British era, जॾहिं अंग्रेज़नि सिंध फतह कई हुई। हुन ईरा जो उन खां कलोड़नि जो ऐं इन्हनि जो जेके ॿिया हुया इन्हनि जे दौर जो न आहे, पोइ जो आहे। बट ही वॉज अ ट्रू सूफ़ी। जेॾां वणियसि मूं बताए तूं निमाज़ नथो पढ़े, बाबा हिकु निमाज़ पूरी थिए त मां बि पढ़ां, मां त आहियां ई निमाज़ में। हाणे निमाज़ जी माना आहे बंदगी, बंदगी माना आहे कंहिंखे यादि रखणु। जीअं साहु तव्हां खणो था न, साहु खणण लाइ तव्हांखे कुझु यादि करिणो कोन्हे त हाणे मूंखे यादि कयां, साहु खणां, यादि कयां त साहु छॾियां, ईअं न अंदरि रहिजी वञे। इट इज़ ऑटोमेटिक, इट गोज़ ऑन एंड ऑन एंड ऑन, ऑटोमेटिकली इट इज़ देयर विथ यू। तंहिंजे करे जेको अलफ़ अलाह सां लॻो उनखे उहो अलाह, इहो असां नालो ॾिनो अथसि। हुनजो पंहिंजो कहिड़ो नालो आहे असली? करोड़े सालनि खां इहा दुनिया आहे, लखे करोड़े माण्हू आहिनि, हर शइ में हुनखे ॻोल्हण जी कोशिशि कयूं, अञा ताईं हुनखे ॻोल्हनि था पिया पंहिंजनि पंहिंजनि नालनि सां। ईश्वर बि आहे त अलाह बि आहे त ख़ुदा बि आहे, अहूरा मज़दा बि आहे, जेकी हुनखे माण्हू खे नाला अचनि था, बट ही इज़ वन एंड वन अलोन। अकेलो 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 इज़ वन एंड वन एंड अलोन। एंड मोस्ट इम्पॉर्टेंटली God is not a human being. अलाह साईं माण्हू कोन्हे, कंहिं बि सूरत में अलाह साईं माण्हू कोन्हे। इहे असांजे ॿोलियुनि जी डेफिशिएंसी आहे, इहा असांजे ॿोलियुनि जी कमज़ोरी आहे। असां वटि एड्रेस करण लाइ अलमाइटी गॉड खे, द क्रिएटर, द सुप्रीम क्रिएटर ऑफ द स्मॉलर क्रिएटर्स, उनखे डिफाइन करण जे लाइ को लफ़्ज़ ई कोन्हे कंहिं ॿोलीअ में, इंक्लूडिंग इंग्लिश, कंहिं वटि कोन्हे जेको डिफाइन करे सघे। तंहिंजे करे असां ही करे था इस्तेमालु कयूं। जॾहिं बि गॉड जो, क्रिएटर जो, अलाह साईं जो, ख़ुदा जो, उनजो ब्रह्मा जो जॾहिं बि असां नालो ही, बाबा ही त माण्हू हूंदो आहे न। God is not a माण्हू, God is not a human being. Therefore you cannot attribute human adjectives to God, to Allah Sai, the creator. उनखे इंसानी सिफ़तूं तव्हां ॾेई नथा सघो, पर माण्हू ॾियनि था, सो वताए फ़क़ीर के चऊं तूं निमाज़ नथो पढ़े, न चओ बाबा हिकिड़ी निमाज़ पूरी थिए त मां ॿी पढ़ां न। जॾहिं तूं कहिड़ी निमाज़, तूं त घुमंदो फिरंदो त। हाणे उन्हनि खे पुछण वारनि खे केरु सम्झाए त उहा निमाज़ आहे बंदगी, यादि रखणु,
कंहिंजे वहदतुल वजूद वांगुरु कंहिंजे वजूद में गुम रहणु हाणे जीअं साहु था खणूं असांखे यादि आहे छा साहु खणणु यादि करे असां साहु खणंदा आहियूं यादि करे साहु ॿाहिरि कंदा आहियूं नो इट इज़ देयर तंहिंजे करे जेको जंहिंसां असां हिकु थी विया आहियूं दैट वरी ही थो ख़ैर छो जो देयर इज़ द लैंग्वेजिस ऑफ द वर्ल्ड आर इन एफिशिएंट मां न चवंदुमि पर उहे कैपेबल न आहिनि उनखे क्रिएटर जे लाइ लफ़्ज़ ई कोन्हे उन्हनि खे क्रिएट करण लाइ तंहिंजे करे ही था इस्तेमालु कनि सभु माण्हू ग़लति में पइजी था वञनि उन्हनि जे तसवुर में थो अचे त गॉड अलमाइटी इज़ अ मैन हिकिड़ो ताक़तवर सख़्तु क़िस्म जो आहे जेको चए थो मुंहिंजी मर्ज़ी मां जीअं कयां कंहिंखे घटि ॾियां कंहिंखे वधि कयां मुंहिंजी मर्ज़ी अजीब क़िस्म जा ख़्याल हुन जे ज़हन में था अचनि पर जॾहिं तव्हां वधायो फ़क़ीर था थियो वन विथ वन थी था वञो जीअं साहु था खणो तीअं उहो त आहे ई अंदरि तव्हांजे हुन सां गॾु तव्हां उथो था वियो था जियो था मरो था सो हिकिड़े ॾींहुं ख़्यालु आयो हुनखे वताए फ़क़ीर खे त हाणे माण्हू चवनि था ठहे यार पढ़ूं था निमाज़ जिते हुनजी मर्ज़ी पए कॾहिं उतर ॾे मुंहुं करे बीह रहे ईअं करे वरी हेठि ॿ टे सजदा करे छॾे वरी उथे वरी हली वञे कॾहिं ॾखणे ॾे मुंहुं वरी वराए वियसि अची बताए हीउ छा थो करे तूं कॾहिं उतर ॾे कॾहिं ॾखण ॾे इहो कहिड़ो तरीक़ो आहे ईअं थोरी नमाज़ पढ़ी बि आहे यार कमाल था कयो हाणे उहो सूफ़ी वाइड़ो थी वियो त जेन्युअन सूफ़ी वाइड़ो थी वियो तव्हां भले हुनखे मजज़ूब चओ या इनसेन चओसि तव्हां या तमामु जेकॾहिं ज़ालमाणो लफ़्ज़ था इस्तेमालु करणु चाहियो त चओ त चरियो आहे ही वॉज अ फंडामेंटल सूफ़ी चईं त बाबा तव्हां ई त मूंखे ॿुधायो अलाह साईं हर हंधि आहे ही इज़ हियर ही इज़ देयर ही इज़ एवरीवेयर तंहिंजे करे जेॾा मुंहिंजो मुंहुं जेॾा मुंहिंजी रुख मुंहिंजो थिए थो दिलि चाहे थी ओॾो बीठो रहां मुंहुं करे की न न होॾे हुन तरफ़ अरबिस्तान जे तरफ़ इन तरफ़ मुंहुं करे ओॾे निमाज़ पढ़बी आहे फ़क़ीर माण्हू हैरान थी वियो चई छो भला अलाह साईं हितां असां वटि हलियो वियो आहे छा उन्हनि वटि वेही रहियो आहे सूफ़ीज़म हुननि जे तसवुर में कोन्हे त अलाह साईं खां असां परे थी सघूं था या उहो असांखां परे थी सघे थो वरी साईं 8 मिंट थी विया अॼु त मूंखे लॻे थो त उहो पाण सूफ़ीज़म ते ॻाल्हाईंदासीं वरी हिकिड़ो नंढिड़ो चंक रोकियूं था न त वञण में प्रोग्राम काफ़ी देरि लॻंदसि अब्बासी साहिबु लॻे थो पंहिंजो अॼोको प्रोग्राम अमां सां ॻाल्हियूं कंदो गुज़रंदो सुठो आहे I like it. इहे जंहिं कुर्सीअ ते हिते मां वेठो आहियां तव्हां जंहिं कुर्सीअ ते वेठा तस्वीर में मूं ॾिठो ॾाढी सुहिणी कुर्सी तव्हांजी जिते तव्हां वेठा कंहिं वाढे ठाही उहा वाढे जी क्रिएशन आहे दिस चेयर इज़ द क्रिएशन ऑफ अ वाढा कारपेंटर हिनखे ठाहियो ऐं हीअ कुर्सी शाहिद आहे हिन ॻाल्हि जी काइंडली हिन कुर्सीअ खे ठाहियो कारपेंटर ऐं हीअ कुर्सी शाहिद आहे इन ॻाल्हि जी त हिनखे कंहिं कारपेंटर क्रिएट कयो आहे ठाहियो आहे मां वरी रिपीट कयां कुर्सीअ खे कारपेंटर ठाहियो कुर्सी ठही पई हाणे तव्हां पुछंदो कारपेंटर हुयो अलाए कोन आहे किथे आहे छा आहे बाबा मुंहिंजा हीअ कुर्सी हुनजी शहादत आहे इट्स एन एविडेंस that there is a carpenter वाढो आहे जंहिं हीअ कुर्सी ठाही लेकिन वाढो न हुजे त कुर्सी कीअं ठहे आहे पंहिंजे सां ठही पई आहे असां पंहिंजे सां ठही पऊं
आहे का अहिड़ी शइ दुनिया में जंहिं ते को हथु रखी चए त इहा पंहिंजे साए ठही, ऐं जेकॾहिं कंहिं अहिड़ी शइ ते को हथु रखे थो त रेस्ट श्योर ओसि ताईं हुनजी लिमिट आहे सोच जी, अंडरस्टैंडिंग जी ऐं कॉम्प्रीहेंशन जी, दैट इज़ लिमिटेड टू दैट। हा हे पंहिंजे साए ठही, यू आर लिमिटेड टू दैट। यू डू नॉट नो त हिनखे कंहिं ठाहियो, छो जो हुन ठाहिण खां सवाइ का शइ थी नथी सघे, थी नथी सघे। तंहिंजे करे हिकिड़ो ॿियो असांजो सूफ़ी, हुन हिन सॼी झमीले खे अंत बर दी ख़बर न काई रंगी रंग ॼमाए, कंहिंखे का ख़बर कोन्हे त उहो ख़ालिक़ु मालिकु मौला, उहो ब्रह्मा अहूरा मज़दार, जेको नालो असां ॾियूंसि, अनेक आहियूं, अनेक नाला हुनखे ॾेई छॾियासीं, पर हू एक आहे, एक एक एक। असां फ़क़ीरनि जी साईं सूफ़ीज़म तमामु नंढड़ी, तमामु महदूद, बेसिक ॿ टे ॻाल्हियूं, त जेतिरा अक़ीदा हिन दुनिया में आहिनि उन हिकिड़े जे लाइ आहिनि, उन हिकिड़े जे लाइ आहिनि। उनखे तव्हां खणी कहिड़े नाले सां बि यादि कयो, उनखे तव्हां कहिड़े बि हिकिड़े नाले सां खणी यादि कयो, उहो आहे हिकु, उहो आहे हिकु, उहो आहे हिकु। हिते नंढड़ो हिकिड़ो वरी वक़्फ़ो वठी था छॾियूं ऐं पोइ कंक्लूड कंदासीं ॿिए हुन में सेगमेंट। अवई साहब बसि ॿ टे ॻाल्हियूं करे था वठूं। अर्ज़ त जीअं क्लियर कट डेफिनेटिव एंड डेफिनेट डेफिनेशन ऑफ सूफ़ीज़म और मिस्टिसिज़म अहिड़ी कोन्हे जेकी सभिनी मज़हबनि सां वाबस्ता सूफ़ी क़बूल कनि ऐं चवनि त हा वाकई इहा हिकिड़ी डेफिनेशन जेका आहे सा यूनिवर्सल डेफिनेशन ऑफ मिस्टिसिज़म, ऑफ सूफ़ीज़म, इहा हिकिड़ी। आई डोंट थिंक देयर इज़ एनी, आई डोंट थिंक। तंहिंजे करे जेके सूफ़ी जिन पंहिंजी सूफ़ीज़म खे इंडिपेंडेंट रखियो, पंहिंजी अटैचमेंट्स, ईअं कोन्हे त उन्हनि को पंहिंजो मज़हब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु शुरू कयो या मज़हब जे ख़िलाफ़ु थी विया। सिंपल ऑर्डिनरी ॿ टे ॻाल्हियूं जेके हुननि में असांखे नज़र आयूं सूफ़ियुनि में, ऐं जेके जेन्युइन सूफ़ी, सूफ़ी उहो जंहिंजे वजूद मां कंहिंखे कंहिं क़िस्म जो ख़तरो महसूसु न थिए त हे माण्हू असांजो नुक़सानु कंदो, हे माण्हू असांजी का डिस्ट्रक्शन कंदो, हे को बमनि सां भरियल जैकेट पाए असांजे मस्जिदुनि में, असांजे मंदरनि में, असांजे सिनागॉग्स में, असांजे कलीसाउनि में घिरी ईंदो ऐं उनखे फाड़ींदो। ॾींदो त सुख ॾींदो, दुख कंहिंखे कोन ॾींदो। ॿी हिकिड़ी सुञाणप जेन्युइन सूफ़ीअ जी, कॾहिं कोन, नेवर एवर ॿिए कंहिंजे अक़ीदे खे घटि वधि ॻाल्हाईंदो या घटि वधि सम्झंदो। ॻाल्हाइणु तॾहिं ईंदो आहे जॾहिं हिते का सोच हूंदी आहे असांखे। जेकॾहिं मुंहिंजी सोच में आहे त ॿिया अक़ीदा ॾाढा घटि आहिनि, सेकेंड रेट आहिनि, ऐं मुंहिंजो अक़ीदो जेको आहे सो फर्स्ट रेट आहे, तंहिंजे करे कॾहिं न कॾहिं मुंहिंजे वात मां इहा ॻाल्हि निकिरी वेंदी ऐं निकिरी वेंदी आहे त आई एम टू गुड, ऐं ॿियो जेको आहे सो घटि आहे। सूफ़ी विल नेवर डू दैट। सिंधु बाबा तव्हांजा जेके अक़ीदा आहिनि तव्हांजा पंहिंजा आहिनि, तव्हां उन्हनि सां मोहबत कयो था, पर ॿिया अक़ीदा जेके आहिनि उन्हनि सां ॿिया माण्हू मोहबत कनि था। तंहिंजे करे हिक ॿिए जे अक़ीदे सां छेड़छाड़ करणु, हिक ॿिए जे अक़ीदे खे घटि ऐं पंहिंजे खे वधीक सम्झणु,
इन सां रुॻो दुनिया में झेड़ा ऐं जंगियूं थींदियूं। तंहिंजे करे सूफ़ीअ जी वॾे में वॾी सुञाणप, ही विल रेस्पेक्ट ऑल द रिलीजन्स, सभिनी जो एतिराम कंदो, सभिनी जो एतिराम कंदो। ऐं हिकिड़ी ईअं त अनेक ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जूं, पर हिकिड़ी आख़िरी, छो जो टाइम असां वटि तमामु लिमिटेड आहे, आख़िरी सूफ़ी जी सुञाणप, हिकु ख़ालिक खां सवाइ हुनजे तसवुर में ई का ॻाल्हि कोन थी अचे त का शइ पाण पैदा थी सघे थी। जेका शइ आहे, जेका पैदा थियल आहे, हुनजो ख़ालिक मालिक आहे, हुनजो क्रिएटर आहे, हुन खां सवाइ कुझु कोन्हे, हुन खां सवाइ कुझु कोन्हे। तंहिंजे करे हे जेके सभु मज़हब, हे सभु अक़ीदा ऐं उन्हनि जा जेके सभु डिविज़न्स आहिनि पाण में, उहे भल पाण में पंहिंजी लेवल ते कनि, पर दे कैन नॉट सब डिवाइड गॉड। क्रिएटर जा हिस्सा थी नथा सघनि। दुनिया में को बि अक़ीदो, को बि अक़ीदो, को बि अक़ीदो गॉड ते मोनोपोली क़ाइमु करे नथो सघे त हे असांजो गॉड आहे, ऐं असां जेका हिनखे डेफिनेशन ॾिनी आहे, या असां जहिड़े नमूने हिनखे तव्हांखे ॿुधायूं था त आहे, उहो ट्रू आहे। बाक़ी तव्हांजा जेके अक़ीदा आहिनि, तव्हांजा जेके गॉड्स जेके सम्झो था, उहे ॿिए दर्जे जा आहिनि। जहिड़ो सूफ़ी कॾहिं हिन ॻाल्हि खे न कयो। असां टुकड़ा टुकड़ा थी वेंदासीं, असां अलॻि अलॻि थी वेंदासीं, हिसनि में विराइजी वेंदासीं, जाग्राफियूं असांखे अलॻि करे छॾींदियूं, सरहदूं सियासी असांजे अंदरि ठही वेंदियूं, धरतीअ ते ठहंदियूं, आसमाननि ते ठहंदियूं, पाणियुनि ते ठहंदियूं, सरहदूं ठही वेंदियूं, असां थींदासीं, बट नॉट दैट क्रिएटर। जीअं मूं तव्हांखे चयो न, हीअ कुर्सी इज़ द एविडेंस, तव्हां यू आर द एविडेंस दैट देयर इज़ अ क्रिएटर। उहो न हुजे त तव्हां न हुजो आहे, देयर इज़ एविडेंस। पर ॻाल्हि उहा आहे त हिकिड़ो बेसिक सुवाल, हिते हिते ॻाल्हियूं पाण बंदि था कयूं। बेसिक सुवाल त छा हीअ कुर्सी पंहिंजे कारपेंटर खे पंहिंजे वाढे जे बारे में असांखे ॿुधाए सघे थी? उन क्रिएट कयो अथसि, आहे का हिनखे एॾी ताक़त कुर्सीअ खे? फ़क़ति इन खां सवाइ त हीअ शहादत आहे, सबूत आहे इन ॻाल्हि जो त देयर इज़ अ क्रिएटर, देयर इज़ अ वाढो, देयर इज़ अ कारपेंटर। तंहिंजे करे तव्हां, मां ऐं जेकी कुझु हिन जहान में आहे, ऐं हिन जे साइंस जे मुताबिक़ जेके अरबे खरबे जेतिरियूं बि दुनियाऊं आहिनि, वन क्रिएटर, वन एंड वन अलोन, जेके तव्हां डिफाइन नथा करे सघो, असां डिफाइन करे नथा सघूं। तंहिंजे करे असां पंहिंजी नंढड़ी नंढड़ी सोच जे मुताबिक़ पंहिंखे डिफाइन कयो आहे ऐं पंहिंजूं डेफिनेशन्स ॾिनियूं आहिनि, ऐं उन डेफिनेशन असां एॾो अॻिते वधी वधा आहियूं जो हिक ॿिए जा दुश्मन थी पिया आहियूं। मुंहिंजी डेफिनेशन ठीकु आहे, तुंहिंजी डेफिनेशन ठीकु कोन्हे। हे सुवाल शिराज अहमद, शिराज अहमद वरी साॻियो फ़क़ीर जे पर्सनल लाइफ जे बारे में। बाबा हे सिंध टीवीअ जो सूफ़ी प्रोग्राम आहे, हे अमर जलील जो प्रोग्राम कोन्हे। हे चवंदा त पंहिंजे हे त पंहिंजो प्रोग्राम करे वेही रहियो आहे, सुभाणे माण्हू चवंदसि त अफ़ान असांखे कहाणी पढ़ी ॿुधाए त सुभाणे पंहिंजो अफ़सानो खणी ईंदो, या कहाणी शॉर्ट स्टोरी उहा पढ़णु शुरू करे छॾींदो। 45 मिंटनि जो प्रोग्राम में 45 मिंटनि जी कहाणी पढ़ंदो, थोरी जी मुंहिंजो प्रोग्राम। ईअं न कयो बाबा, बंदि करे छॾींदा, का ख़बर कोन्हे। मालिक आहे बाबा, कीअं वॾे मालिक खां तव्हां डिॼंदा आहियूं असां सभु। हीअं न कजांइ, असांखे हीअं न कजांइ, असांखे हीअं न कजांइ, रस्ता ॾेखारिजांइ, पर असांखे माफ़ु कजांइ। ईअं ई नंढड़ा नंढड़ा मालिक था थियनि बाबा, अलाए कॾहिं को रुसी वञे, कावड़िजी वञे, कमु ख़राबु करे विझे, को असां थोरो घणो पाण में ॻाल्हायूं था, इहो बंदि कंदे त यारे पंहिंजो हुनखे ज़ाती प्रोग्राम करे छॾियो अथई। तंहिंजे करे बाबा, पर हाणे छा आहे त मूंखां तव्हां डायरेक्ट न पुछो। हाणे मां बि उहो ई कमु कंदुसि, जॾहिं इंक्वायरियूं हलंदियूं हुयूं ॾाढियूं
त उन्हनि में हिकिड़ो ई जवाबु मां हुनखे ॾींदो हुउमि, उन में मुंझी पवंदा ऐं आख़िर ते 20 साल इंक्वायरी हलियूं। मां चयो बोला इहा स्टोरी जेकॾहिं मां लिखी आहे, इहा स्टोरी मुंहिंजे बारे में त कोन्हे न, मां पंहिंजी ज़ात लिखी मूं आहे, पर हुन में हिकिड़ो कैरेक्टर आहे। उन कैरेक्टर खून ॿिए कंहिं कयो आहे, उन मिसकिन खे 4 हिकिड़ा शाहिद विहारे ऐं उनखे कूड़े केस में फसाए, हाणे हुनखे हाणे मौत जी सज़ा थी मिले पई। हाणे उहो माण्हू छा थो हिन मुल्क जे बारे में, इंसाफ़ जे बारे में सोचे, छो जो हुन त क़तल कयो कोन हो कंहिंखे, मिसकिन माण्हू हो, पर जंहिं क़तल कयो हो ऐं कातिल हुयो, उन 4 पंहिंजा शाहिद बीहारे ऐं बिल्कुलु सबूतनि सां अदालत में साबित कयो त हिन मारियो आहे। उनखे अदालत खे त सबूत घुरिजनि न, सबूत कोन्हे त कुझु कोन्हे, सबूत मिलिया हुनखे चङो। हाणे उन माण्हूअ खे अॼु सुबुह जो 4 लॻे हुनखे फाईअ ते चाढ़िणो आहे। हाणे मां उनजी शार्ट स्टोरी लिखी आहे, जेका आख़िरी राति उहो पंहिंजे उन सेल में गुज़ारे थो पियो, ऐं सुबुह जो 4 या 5 लॻे हुनखे फाई ॾींदा। ऐं उहो जॾहिं पंहिंजे अंदरूं उहो माण्हू हिन मुल्क जे बारे में, हिन मुल्क जे निज़ाम जे बारे में, हिन मुल्क में मिलंदड़ इंसाफ़ जे बारे में जॾहिं ॻाल्हाए थो, उहो कैरेक्टर थो ॻाल्हाए न। उते त कंहिं इल्ज़ाम कोन हुयो न, त मूं ते कंहिं इल्ज़ाम हुयो, मूंखे फाई था ॾियनि पिया, पोइ चवंदा त तो चयो आहे। आई एम राइटिंग अ स्टोरी। या त तव्हां चओ त अहिड़नि कैरेक्टर्स जे बारे में स्टोरी न लिखो जिन सां नाइंसाफ़ी थींदी हुजनि, जिन सां ज़ुल्म थींदा हुजनि, जिन खे तव्हांजी पुलिस थाणनि ते एॾो बेइज़्ज़तो कयो हुजे जो हुनखे इज़त जो नाले जी ख़बर विसरी वञे, एॾी ताक़त तव्हां पुलिस खे ॾेई छॾी आहे, एॾी ख़ौफ़नाक तरीन पुलिस जो को तसवुरु नथो करे सघे जेको असांखे हिते मिलियल आहे। ऐं उनजे बारे में जेकॾहिं कोई स्टोरी लिखे थो त छा न लिखूं छा? पोइ वेठा सभु ॾिसनि था। But it is not. The story has been written by me. I have written the story. I am the writer. I am the author of the story. But this is not my story. It is the story about a person जेके falsely implicate कयो वियो आहे हिकिड़े मर्डर में, 4 कूड़ा शाहिद बीहारे त हिनखे मौत जी सज़ा मिले पई। ऐं उहो छा थो सोचे उन महिल, इहा थीम कंहिंखे बि ॾियो, 4-5 राइटर्स खे ॾियो, 5 मुख़्तलिफ़ स्टोरी तव्हांखे लिखी ॾींदा। सो शिराज़ हाणे सुवाल उथारियो आहे त तव्हांजे लिटरेचर में मायूसी आहे ऐं उमेद छो न आहे? बाबा, 100 खणी को राइटर, आर्टिस्ट, पेंटर, सिंगर जेको क्रिएटिव कमु करे थो, 100 खणी चयो त न मां त एज़ अ 3rd पर्सन कमु कंदो आहियां। नो, some kind of his personal involvement is there. कान का तव्हांखे उनजी झलक उते नज़र अची वेंदी, ॾिसी वठंदा। सो इहो मायूसी वारो जेको आहे, इहो आंसर इहो इन करे बि मूंखे सम्झ में अचे, अलाए कहिड़ी स्टोरी जो तव्हां ज़िक्र कयो आहे। वेंदे जेकॾहिं तव्हां तमामु ॾुख वारी स्टोरी जेकी पढ़ी मां पाण, उहा आहे आदम जी माउ। हिकु स्टोरी, वन ऑफ द स्टोरीज़, आदम जी माउ या मेहदी मुंहिंजो पुटु। जंहिंमें नंढिड़ो मेहदी 6 महीननि जो ॻाल्हाइण जहिड़ो कोन्हे, पर स्टोरी डेवलप थींदे 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 उन हद ताईं अचे थी जॾहिं पीउ मजबूर थी वियो आहे त पंहिंजी घरवारीअ खे ॿ हिकिड़ा गिरह काथो हुनखे मानी ॼाणे ॾे, हुनखे एतिरी थोरी अंदरि ताक़त अचे जो हुनजे खीर हुनजे थणनि में अचे, पंहिंजे ॿार खे खीर थोरो पीआरे सघे। मेहदी मुंहिंजो पुटु, इहा स्टोरी मुंहिंजी आहे। त उहो मजबूर थी एॾो सख़्तु क़िस्म जो जंहिं मुआशिरे सां टकर खाधो आहे माण्हूअ, उहो पुट जी नंढड़े 6-8 महीननि जी हुनजी बुख ॾिसी जंहिं मज़ाल पासे में किथे ख़ैरात जी का देग लाथी आहे हुई माण्हुनि,
सो वञनि था सभु उते पाड़े वारा, त हुनखे ज़ाल चए थी वञ तूं न ख़ैरात जी थोरी का चांवर थोरा खणी आ, मां खावां, थोरो मूंखे खीर अचे त मां नंढड़े खे पीआरियां। जेकॾहिं हू वञे थो वठण ऐं वठी मोटी अची ऐं अची ज़ाल खे खाराए, त इहा सॼी उन कैरेक्टर जी डिफीट, मुंहिंजी डिफीट। छो मां अहिड़े कैरेक्टर जे बारे में स्टोरी लिखी नथो सघां, छो मूंखे इंस्पायर न कंदो अहिड़ो माण्हू जेको झुकी पए। वन मे डाई फाइटिंग, विढ़ंदो मैदान न छॾे। चीन जो पहाको भले पंहिंजी जाइ ते ॾाढो सुठो हुजे, अक्सर माण्हू चवंदा आहिनि त हारायल जंग मां भॼी वञणु वधीक बहितर आहे। उहो इन करे जो भॼी वञण खे ॿीहर जंग करण जो मौक़ो थो मिले, भले चीना चवंदा हुजनि। जंग हारायल हुजे या खटियल हुजे, मरणो आहे त उते मैदान में मरणो आहे। त पुटु उहो जॾहिं पीउ पंहिंजे पुट खे इएं ॾिसे थो, ज़ाल जे लाइ ॿ गिरह हुनखे आणे ॾियां त ख़ैरात जी मानीअ जा, उहा खाए त हुनखे खीर अचे पंहिंजे पुट खे पीआरे। जंहिं महिल उथे थो वञण लाइ त अजीब क़िस्म जो आवाज़ु हुनखे ॿुधण में अचे, हैरत में बीह थो रहे। आवाज़ त ॿुधे, नंढड़ो हिकिड़ो आवाज़ु त बाबा न, मूंखे ख़ैरात जी मानी न खाराइजांइ, मूंखे ख़ैरात जी मानी न खाराइजांइ, तूं मूंखे सॼी उमिरि जे लाइ फ़क़ीर करे छॾींदे। हुन खां बहितर आहे त मां ईअं ई मरी वञा। किथे आहे मायूसी? इट इज़ नॉट मायूसी, आहे यू गो ऑन फाइटिंग, विढ़ंदा रहो। ॻाल्हि आहे सम्झण जी, तव्हां हुन स्टोरी खे कहिड़े मूड में ॾिसो था ऐं कहिड़े मूड में सम्झो था। सो शिराज़ सां त ॻाल्हायोसीं। हाणे शिराज़ सां गॾु डॉक्टर मुबारक लाशारी हिकिड़ो सुवाल पुछो आहे, पर शिराज़ जे सुवाल त मूं पाण पढ़ी छॾियो। शिराज़ जो सुवाल पुछो आहे उहो तव्हां ॿुधो, छो जो असां जॾहिं घुरायूं था त असांजो फ़र्ज़ु आहे हुनजो, पर पंहिंजे हिन फ्लो में मूं हुनजे सुवाल जो जवाबु ॾेई छॾियो। ऐं हाणे सुवाल मां तव्हांखे आख़िर में थो ॿुधायां त हुन छा पुछियो हो ऐं मूं हुनखे छा जवाबु ॾिनो। हाणे शिराज़ जी ॻाल्हि ॿुधो, ऐं शिराज़ खां पोइ ॻाल्हि खणबी डॉक्टर मुबारक लाशारी जी, जे लिटरेचर जे बारे में पियो आहे, पर मुंहिंजो लिटरेचर न, लिटरेचर इज़ अ होल। तंहिंजे करे जवाबु पहिरियों तव्हां ॿुधी छॾियो आहे, हे सुवाल हाणे ॿुधो शिराज़ अहमद जो। अस्सलाम सर, मुंहिंजो नालो शिराज़ अहमद आहे, मां सोशल साइंसिस जो स्टूडेंट आहियां। मुंहिंजो अव्हां खां सुवालु इहो आहे त जॾहिं बि तव्हांजा बुक्स, तव्हांजो लिटरेचर या कहाणियूं पढ़ियूं वेंदियूं आहिनि त उनमें किरदार खे तव्हां हिकिड़ो ॾुकतड़ियल, पसमानदा ऐं मायूस छो ॾेखारियो आहे? त हिकिड़ो किरदारु तव्हांजो कंहिं बनस्पति इंडस्ट्री या कारखाने जो क्लर्क त आहे, लेकिन कॾहिं उनखे जेको आहे उनजो मालिक बि करे ॾेखारियो, या हिकिड़ो लिटररी टच तव्हांजो स्टाइल सम्झ में अचे थो कि तव्हांजो हिकिड़ो हर आर्टिस्ट जो पंहिंजो लिटररी स्टाइल हूंदो आहे, पर हिकिड़े इंसान जा सभई तजुर्बा एतिरा तल्ख़ ऐं एतिरा मायूस कोन कीअं था थी सघनि। सो मुंहिंजो सुवालु इहो त तव्हांजे लिटरेचर में इंस्पिरेशन, उमेद ऐं जे अॻिते वधण जी जेका हिकिड़ी जुस्तजू आहे, हिकिड़े इंसान खे जेको उमेद मिले थी लिटरेचर मां, उहो एलिमेंट छो मिसिंग आहे? जेकॾहिं मां ग़लति आहियां त रहनुमाई कजो, लेकिन मां इहो महसूसु कयो आहे। हा, सिंधु टीवी वारनि सां मुंहिंजो को राब्तो थी न सघियो आहे, तंहिंजे करे मूंखे पक कोन्हे त टाइमिंग केतिरी आहे, घटि आहे या वधीक आहे। जेकॾहिं घटि आहे त केतिरी घटि आहे, ऐं वधीक आहे त पोइ हुनखे कट करे ईंदड़ आचर ते जेको प्रोग्राम ईंदो उन में शामिलु कंदा। जीअं हिकु ॿ ॿिया सुवाल गुज़िरियल दफ़े रहिजी विया हुआ, ऐं थी सघे थो टाइमिंग हूंदनि त हिन प्रोग्राम में विझंदा, पर मूंखे ख़बर कोन्हे, राब्तो नथो थी सघे उन्हनि सां। फ़िलहालु अॼोके हिन मां जेके सुवाल मूंखे पहुता हुआ, हिकिड़ो सुवालु आहे शहज़ादी हुसैन जो, जंहिं पुछियो आहे त समाज में एॾी सख़्तगिरी ऐं रुजत पसंदी छो वधी वई आहे? हिन खे माण्हू हिक ॿिए खे टॉलरेट छो नथा करे सघनि? हिन खे माण्हू हिक ॿिए खे ॿिए ते इम्पोज़ छो था करणु चाहिनि? ऐं ॿियो सुवालु आहे हुसैन जरवार जो, जंहिं पाणीअ जे बारे में हिकिड़ो ॾाढो टेक्निकल क़िस्म जो सुवालु पुछियो आहे
जेको असां नॉन टेक्निकल माण्हुनि खे सम्झ में ईंदो कोन्हे। इहो त को पाणीअ जा के इंजीनियर हुजनि, काज़ी साहब जीअं असांजो हूंदो हो, या अब्बासी साहब असांजो जीअं हूंदो हो, इहे वॾा इंजीनियर हुया ऐं ॼाणू हुया पाणीनि जा। पर पाण फ़क़ीरनि खे इहा ख़बर आहे त दुनिया 3 हिसा पाणी, 1 हिसो ज़मीन आहे, या ज़मीन 3 हिसा पाणी काॾे खणी वई, छा थी वियो? इहो पोइ जॾहिं हुनखे जवाबु सुवालु थींदो हुनखे पुछंदासीं। ऐं टियों मोस्ट इम्पॉर्टेंट हिकिड़ो सुवालु रहिजी वियो असगर सूमरे जो। असगर सूमरे शख़्सी आज़ादी ऐं क़ौमी आज़ादी जे बारे में सुवालु उथारियो आहे। इन जे बारे में ईंदड़ अचर ॾींहुं पाण थी सघे तो मां हिन सुवाल सां ई शुरू कयां असगर सूमरे जे। वॉज इट वेरी इम्पॉर्टेंट त मां पाण खे केॾो बि शख़्सी आज़ादी सम्झंदो हुजां, पर मां जिते नौकिरी थो कयां मुंहिंजो जेको बॉस आहे, आई एम ऑलमोस्ट हिज स्लेव। मां हुनजो पोइ मूंखे जंहिं वक़्तु बि ओवर टाइम जे लाइ विहारे, ओवर टाइम मूंखे न ॾिए, इज़ अ बॉस। उन बारे में इलाही ॻाल्हियूं करणियूं आहिनि असगर सां। सो असगर सां ॻाल्हि ॿोल थींदी ईंदड़ अचर ते। फ़िलहालु तव्हांखे मोकिलणी हाणे जेको हिन में ड्यूरेशन घटि आहे वधि आहे, पुराणो को प्रोग्राम तव्हांखे लॻाए ॾेखारींदा। तेसिताईं फ़क़ीर खे इजाज़त। जहिड़ा रहियासीं त, जहिड़ा रहियासीं त ईंदड़ अचर ते मिलंदासीं।